सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अवां सभिनी भेनरुनि ऐं भाउरनि जी वॾी महिरबानी जो मुंहिंजे चैनल खे अहमियत ॾियो पिया, वीडियोज़ ॿुधो पिया, उन्हनि ते पंहिंजा बहितरीनु मशवरा ॾियो पिया, जंहिंसां असांखे हिन सिलसिले खे जारी रखण में वधीक मदद मिलंदी। जिन बि दोस्तनि अञा सूदो असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। क़ौमूं जॾहिं तश्कील वठंदियूं आहिनि त मुख़्तलिफ़ क़बीला, बिरादरियूं ऐं ज़ातियूं हिक ॿिए में ज़िम थी हिक क़ौम जी शिकिल वठंदियूं आहिनि। संदन क़बीलाई या बिरादरी सतह ते सुञाणप मथां क़ौमी सुञाणप मथभरी थी वेंदी आहे, उन ते ग़ालिब अची वेंदी आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेकी क़बीला ऐं बिरादरियूं सिंध में अची आबाद थियूं आहिनि, इहे हाणे सिंधी क़ौम जो अणटुट हिसो बणिजी चुकियूं आहिनि। उहे भले किथां बि आयूं हुजनि, कहिड़े बि मुल्क खां आयूं हुजनि, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि, पर हिते अची हुननि पाण खे सिंधी क़ौम में ज़िम करे छॾियो, सिंध जी ॿोलीअ खे इख़्तियार कयो, सिंध जे रीतियुनि रस्मनि मुफ़ादनि खे पाजो कयो। उहे बिरादरियूं जेके ॿाहिरां आयूं उहे समाटनि वांगुरु सिंध जूं मालिक ऐं मुख़्तियार बणिजी चुकियूं आहिनि। हिन में को बि शक न आहे, कंहिंखे बि हिन में शक में मुब्तला न थियणु घुरिजे त सिंध रुॻो समाटनि जी आहे, पर सिंध उन्हनि सभिनी बिरादरियुनि जी आहे, सभिनी क़बीलनि जी आहे जेकी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिते अची आबाद थिया आहिनि ऐं अॼु सिंधी क़ौम जो हिसो बणिजी चुका आहिनि। इन्हनि ॿाहिरां आयल बिरादरियुनि खे सिंधी क़ौम खां अलॻि करे नथो सघिजे। भली हू तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में अफ़गानिस्तान, ईरान, भारत या ॿियनि मुल्कनि खां हिते अची आबाद थियूं आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾियो।